पनु आखिल साल केरी सब खां वॾी वाइजी यूनियन काउंसिल जे रहवासियुनि यूसी वाइजी जे अॻूणे चेयरमैन अली असगर कलोड़ो मीडिया वारनि वटि पहुची शिकायतुनि जा ढेर लॻाईंदे चयो त यूसी वाइजी में चेयरमैन 2 सालनि जे अरसे में टके जो बि सफ़ाई सुथराई ऐं को बि तरक़ियाती कम न करायो आहे। हिन महिल ताईं मथां मिलंदड़ लखें रुपयनि जी बजट सोलर प्लेटूं लाइटूं बैटरियूं पखा सिलाई मशीनूं ग़रीबनि बदिरां विकिरो कई वियूं आहिनि। जॾहिं त यूसी नंदापुर यूसी दादलो नूराजा सुल्तानपुर मुबारकपुर नर्च बागपई पहवारी मुल्ला अली जुड़ास मुबारकपुर यूसी मैराण जे रवासिन पिण शिकायतूं कंदे इल्ज़ाम लगाया आहिनि त उते बि यूसी चेयरमैननि ऐं यूसीज़ मां चूंडायल काउंसलरनि ऐं ज़िले काउंसिल जे मेंबरनि के बि तरक़ियाती कम रोड रस्ता स्कूल ड्रेनेज सफ़ाई सुथराई जा कम कराइण बदिरां इमदादी सामान विकिरो करे मथां मिलंदड़ सरकारी बजट मां वॾियूं गाॾियूं ऐं बंगला अॾे मौज मस्तियूं करण में मसरूफ़ आहिनि। काल्के बनू आकिल जा हज़ारे माण्हू तालीम सेहत रोड रस्तनि नेकाल बिजली गैस रोज़गार जी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। इन बाबति गुलाम मुस्तफ़ा कलवड़ पीटीआई जे अब्दुल गफ़ार कलवड़ एसटीपी जे फैसल झंडीर आमिर अली सैयद खुर्शीद अहमद शाह जाम सैफुल्ला धारेजो सैयद नासिर हुसैन शाह खां घुर कई त माण्हुनि जा बुनियादी मसइला हल न कया विया त एहतिजाज कबो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।